अस्सलाम वालेकुम नाजरीन, महरान टीवी न्यूज़ में अमाके भलीकार माहा फराशा सबका पे रह नजर हेडलाइन ते ईरान खिलाफ जंग ड्रगी थियण जो असर केतिरनि अमरीकी फौजन पारां ख़ुदकुशीअ जी कोशिश जो इंकशाफ। अमरीकी न्यूज़ वेबसाइट जी रिपोर्ट मूजिब सामुंडी बेड़े इब्राहिम लिंकन मां केतिरनि फौजुनि समुंड में ट्रिपो ॾियण जी कोशिश कई। जहाज़ जे अमले केतिरनि अहलकारनि खे ईअं करण खां रोकियो। रिपोर्ट में सामुंडी बेड़े में ख़ुराक ऐं ॿियनि बुनियादी ज़रूरतुनि जी खोट जी बि दावा। अमरीकी सेनेटर वाक़े जी जांच कराइण जो मुतालबो करे छॾियो। पासदारनि इनक़लाब खे दुश्मन जी सरज़मीन ते हमलनि जी सलाहियत हासिल करण जो हुकुम। ईरान जे सीनियर ब्रिगेडियर जनरल रज़ा नक़वी जो चवणु आहे त पासदारनि दुश्मन जी सरज़मीन ताईं हमलनि जी सलाहियत वधाइनि। जंग दुश्मन जे इलाइक़े ताईं खणी वञण जो क़ाबिल हुजणु घुरिजे। ब्रिगेडियर रज़ा नक़वी पंहिंजे बयान में चयो आहे त अमेरिका जी जंगी बजट ईरान जे दिफ़ाई बजट खां 100 भेरा वधीक आहे। दुश्मन जा समूरा 14 मक़सद नाकाम बणाए छॾिया आहिनि।